साचो सतराम पंज साहब गुर पूर्णिमा के पावन पुरब ते उन्हीं सच्चा साईं जी आशीर्वाद पाने के लाए सनंदावन में आए। स्वड़ी प्यार भरी घड़ी में सब भावरन बहनरों ऐसी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐ वादा अजो पावन पुरब ये प्यार भरो मौको ये स्वानु सम यु ज्ञान समझ ज्ञान अकुल बुद्धि विवेक जमीर खे जागायण जो मौको पंहिंजो पाण खे रोशन करण जो मौको पंहिंजे जीवन के उज्जवलता ऐं श्रेष्ठता ॾियण जो मौको अॼोके ॾींहुं असां सभु उन सच्चे साईं जे चरणनि में वेही करे रहमत पाईंदा आहियूं ऐं चरण जो मक़सदु हूंदो आहे आचरण यानी उनजे कदमनि उनजी ॾसियल राह उनजी हिदायतुनि उनजे संदेश आदेश खे पंहिंजो जीवन बणाए ऐं असां सच्चे साईं जे चरणनि में इन्ही करे वेंदा आहियूं हिन चरणनि खे इन्ही करे पाईंदा आहियूं जो आचरण वो अमल वो हलण वो रहत उहा असांखे भले पवंदे चवण उन सच्चे साईं उन सच्चे सदगुरु जी दामन में अचण जो मक़सद सिर्फ पंहिंजे जीवन के अजायो विञाइण न पर कुछ पाइण आहे कुछ ऊंचाई के छुहण आहे पंहिंजो पाण खे मंजिल ते पहुचाइण आहे ऐं इन करे गुरु पूर्णिमा जे पावन पुरब ते असां सभु उन सच्चे साईं जे चरणनि में ईंदा आहियूं तो जीअं पूर्णिमा चंद्र रोशनी सिदका पाईंदो आहे पर उनजी रोशनी सां चमकंदो आहे साॻे नमूने असां सभु उन सच्चे साईं जी रहमत खे पाए करे पाण चमकाइण आया आहियूं पंहिंजो पाण खे रोशन करण आया आहियूं पंहिंजो पाण खे बणाइण आया आहियूं ऐं बणिजी तॾहिं सघंदासीं जॾहिं प्रकाश खे पाईंदासीं उनजी रहमतुनि खे पाईंदासीं उनजी आसीसाउनि खे पाईंदासीं ऐं उन सच्चे सदगुरु उन सच्चे साईं जी प्रकाश ऐं रहमतुनि जो मक़सदु हूंदो आहे त उन्ही खे पंहिंजे जीवन में आणण ऐं इन्ही करे उन सच्चे साईं जो नाम मुंहिंजो ध्यानु
वही असल आहे, सब कुछ हूंदो आहे। छाकाणि त उन्हीं सां बाक़ी सब कुछ मिली पवंदो आहे। जॾहिं असां नाम ऐं ध्यान में वेहींदासीं त पोइ ध्यानु हमेशह असां सचे साईं जो कंदा आहियूं। ऐं ही टी अंग जंहिंखे शिव नेत्र चयो वेंदो आहे। शिव जी माना आहे कल्याण, शिव जी माना है सुख, शिव जी माना है आनंद। जगह ये जगह असली सोच है, समझ की जगह है, अकुल ऐं बुद्धि की जगह है, ख्यालन ऐं वीचारन की जगह है। जॾहिं असां सच्चे साईं खे इन जगह ते विराजमान कंदासीं, ध्यान कंदासीं, त पोइ असली सोच, समझ, अकुल, बुद्धि, ख्याल, विचार सब कुछ बेहतर थी पवंदा। ऐं सोच ऐं समझ सही थी त पोइ सब कुछ सही थी पवंदो। असली हालत, असली अमल, असली रहे, असलो आवाज, असलो खान पान, असली सेवा, असली भक्ति, असलो जीवन, असलो घर, असलो परिवार, असलो कारोबार, सब में बेहतरी अची वेंदी। सोच बेहतर थी, सब कुछ बेहतर थी वेंदो। ऐं इन्ही करे उन सच्चे साईं समझायो। जॾहिं भॻत साहिब उन्हनि खां पुछो साईं सॼो कीअं थींदो, त साईं चयो कमीज़ खे खीसो थींदो आहे, जेब थींदी आहे, ऐं जेब हमेशह खाॿे तरफ़ दिल जे मथां थींदी आहे। जेकॾहिं इन जेब में नकारात्मकता, नेगेटिविटी, हवस, हसद, जलन, साथ, क्रोध, लोभ, अहंकार, ये सब न हूंदा त पोइ मां सदाई तो दिल में रहंदो। ऐं सचो साईं त हमेशा असांजे दिल में वास कंदो आहे। सिर्फ़ असां उनजे आसन खे साफ़ करे रखो। असां सिर्फ उनजे आस्थान खे बेहतर करे रखो, उहो साफ़ सुथरो हुजे। जीअं असां पंहिंजे घर में या मंदिर में सच्चे साईं खे विराजमान करना त केतिरो साफ़ सुथरो कंदा आहियूं। कॾहिं कोई असांजे घर में संत, कोई महात्मा ईंदो आहे, उनजे लाइ असां केतिरी सफ़ाई कंदा आहियूं, केतिरो बेहतर कंदा आहियूं, केतिरो सींगारींदा आहियूं। साॻे नमूने असां पंहिंजी दिल खे सिर्फ़ सींगारियूं, उन्ही खे बनायूं। यानी पंहिंजो पान थोड़ा अवगुण या दुर्गुण उन्हें सिर्फ दूर कयूं।
ऐं सब असां जॾहिं नेम ध्यान चङे नमूने कंदासीं, असांजे जीवन में पंहिंजो पाण बदलाव अचणु शुरू थी वेंदो आहे। ऐं असां सभु अॼु गुरु पूर्णिमा जे पावन पर्व ते 40 साल जी समाप्ति में आहे ऐं असांखे थियोसीं ही जेको बि SSD 40 थियो उस सभु घर घर में मल्हायोसीं ऐं कॾहिं कॾहिं हिक खां वधीक घरनि में पिया मल्हायोसीं, आस्थाननि ते मल्हायोसीं पए, धामनि ते मल्हायोसीं पए, मंदिरनि में मल्हायोसीं पए, कोई हॉल्स में मल्हायोसीं पए। ऐं जॾहिं असां इन्हनि ॾींहंनि खे ॾिसंदासीं, असांखे सिर्फ़ु सचे साईं जी तात हुई, असांखे खाधे पीते जी परवाह कोन हुई, असांजी सोच, असांजा वीचार सभु शुद्ध रहिया, असांजा अमल, असांजी हालत केतिरी बहितर रही ऐं असांजो उमंग, असांजी उत्साह, असांजो जोश, असांजो प्यार, असांजी सिक, असांजी श्रद्धा, असांजो विश्वास, असांजी शेवा, असांजो सिमरन, सभु कुझु केतिरो बहितर रहियो। असां सभिनी केतिरो आनंद पातोसीं ऐं इन उमंग उत्साह सां जेको पाण सभिनी ही 40 मल्हायोसीं, सच्चे साईं जी आशीर्वाद पातीसीं, नेम ध्यान कयोसीं, असां उन सां जीअं ई असांजी लगन जुड़ी, असांजे जीवन में केतिरो बदलाव आयो। असां जेको खाधे पीते, घुमण फिरण, दोस्ती संगत खे सभु कुझु सम्झंदा हुआसीं, असां में ईअं लॻंदो त इन ॾींहंनि में असांखे सचे साईं जी तात लॻल आहे, उनजी रहमत पिया वठूं, उनखे पिया पायूं। सो हक़ीक़त में असां त सभु साॻिया ई आहियूं, पर जीअं ई सचे साईं तरफ़ थोरो वधियासीं, असांजे जीवन में केतिरो बदलाव आयो, केतिरी बहितरी आई ऐं उहा बहितरी, उहा चङाई हक़ीक़त में असांखे सचे साईं तरफ़ वठी वेंदी आहे। ऐं 40 जो मक़सदु आहे पंहिंजी आदत खे मज़बूत करणु। तंहिंजे करे असां हाणे चङे नमूने उन तरफ़ हलियूं। इन करे असां उन ते पंहिंजो पाण खे सचे साईं जे चरणनि में रखंदा आहियूं। गुरु पूर्णिमा जो पावन पर्व असांखे सचे सतगुरु जे चरणनि में विहारींदो आहे, सचे साईं जी रहमत में विहारींदो आहे। असां उनजे चरणनि में वेंदा आहियूं ऐं उहो असांजे दिलि में वास कंदो आहे ऐं ॿिन्ही जो बहितरीन मक़सदु हूंदो आहे। जॾहिं चरण पकड़े असां उन ते आचरण कंदासीं, उन ते हलंदासीं, त पोइ असांजी दिलि शुद्ध थींदी, असांजो अंदर, असांजो हिरदो, असांजो मन, असांजो मस्तिष्क, असांजी अंतर आत्मा सभु कुझु शुद्ध ऐं पवित्र थींदो, सिंहासन श्रृंगारजी उथंदो ऐं उन पवित्र आस्थान ते सचे साईं जो वास थींदो। छाकाणि तो सॼी दिलि में रहण वारो आहे प्यार, मोहबत, दिलि प्यार ऐं मोहबत जो घर हूंदो आहे। असां सभु प्यार जे हिकिड़ा पुतला थी पवंदासीं, पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां चरण यानी आचरण पंहिंजो संभालींदासीं। तंहिंजे करे
असां चरण पकड़ियूं नी सच साईं जा, यानी आचरण पकड़ियूं ऐं सचो साईं असांजे दिल में वास कंदो। ऐं जंहिं वक़्तु हू आयो त पोइ बाक़ी सभु कुझु असांजो ई हूंदो। इन करे सचो साईं जो इहो लाफानी संदेश जॾहिं भगत साहब चयो छा थींदो, चयो आचरण सही कयो, बाक़ी मां दिल में। भगत साहब तो चयो चयईं संसार में कीअं हलंदासीं। सच साईं चयो सॼो ग्राउंड मां खाली करे छॾियो, अकेलो खिलाड़ी आहे त घुमंदो रहिजाए, जीअं वणे तीअं खेलिजाए। सो हक़ीक़त में जॾहिं सच साईं जो वास थींदो त पोइ असांखे बाक़ी कोई सताइण वारो न रहंदो। असां सभु कुझु पाण बणिजी पवंदासीं, सच साईं जी रहमत सां समझजी पवंदासीं। कोई विकार, कोई वासना, कोई गलती, कोई खराबी असांजे जीवन में रहंदी न त बाक़ी सभु कामयाबी हूंदी, बाक़ी सभु ख़ुशी हूंदी, ख़ुशहाली हूंदी, आनंद हूंदो। संसार में शान हूंदो, मान हूंदो, सुख हूंदो, समृद्धि हूंदी ऐं अॻिते उन सच साईं जा द्वार हूंदा, यानी लोक ऐं परलोक ॿई सवरियल हूंदा। सच हक़ीक़त में सच साईं जो चरण यानी आचरण पकड़ण जो मौक़ो आहे। सच साईं जे संदेश आदेश खे पंहिंजे जीवन बणाइण जो मौक़ो आहे। ऐं अॼु असांखे बणजण जो ॾींहुं आहे, जीअं सिज प्रकाश पाए चंड रोशन थींदो आहे, तीअं सच साईं जी रहमत खे पाए असां पंहिंजो पाण खे चमकायूं, पंहिंजे जीवन खे बहकायूं, पंहिंजी ज़िंदगी खे रोशन कयूं। सो इन प्यार भरे अवसर खे जेको SSD 40 साहब सां गॾु हर हिकु पंहिंजूं शेवाऊं, पंहिंजूं भावनाऊं, पंहिंजो प्यार सभु कुझु भेंट करे रहियो आहे। ऐं घर घर में ये प्रोग्राम थी रहिया आहिनि ऐं हर शहर में, हर घर में थी रहिया आहिनि। ऐं जेतिरा बि शामिल थी रहिया आहिनि, प्रोग्राम करे रहिया आहिनि, पंहिंजूं शेवाऊं ॾेई रहिया आहिनि, उन भाग खे सभु पाए रहिया आहिनि। पर जिन पावन पुरब ते त सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य ॾेवरी साहब, संत सतराम धाम, रारकी साहब जे तरफ़ां इहा ई आशीर्वाद त सदाई सच साईं जे आचरण ते हलंदे पंहिंजे हृदय खे सच साईं जो निवास बणाईंदे सदाई वधंदा वसंदा, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो, सदाई आबाद रहो, सदाई हरिया भरिया ऐं ऊंचाई खे छुहंदा रहो। साचो सतराम, साचो सतराम, सचो सतराम।